सब खां अवल साथियों अस्सलाम वालेकुम। याली मदद हक मौजूद ऐं सिंध मौजूद। जी तो मां तव्हांजो पंहिंजो उदासी अब्दुर्रहमान। असीं हिकु नंढो व्लॉग ठाहे रहिया आहियूं जंहिं व्लॉग में असांजी ॻोठ जी जेका बि ख़ूबसूरती हूंदी उहा अव्हां सां शेयर कबी। उन खां पोइ असीं जेके बि व्लॉग ठाहींदासीं उहे असांजा समूरा व्लॉग कोशिशि कंदासीं वधि खां वधि ॻोठाणी ज़िंदगी ते हुजणु खपनि ऐं उहे व्लॉग अव्हां सां शेयर कंदासीं। असांजा व्लॉग यूट्यूब चैनल उदासी अब्दुर्रहमान ते वञी ॾिसी सघो था। जी साथियों असीं हाणे अव्हांखे ॾेखारींदासीं पंहिंजे ॻोठ जा कुझु ख़ूबसूरत मंज़र। जी साथियों पाण हली रहिया आहियूं। हिकिड़ो माण्हू कमु करे रहियो आहे, पाण हुन खां हली कुझु सवाल जवाब कंदासीं त तूं छा करे रहियो आहीं ऐं कहिड़ो कमु आहे ऐं छो करे रहियो आहीं। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम सलाम। अदा कुझु तव्हां छा करे रहियो आहियो दादा? गा पिया वठो माल आहे, माल बुखारो आहे। कहिड़ो माल आहे? बकरियूं आहिनि, ॿ टे ढोरड़ा आहिनि। घणियूं ॿिनियूं काजूं वठियूं आहिनि? मिड़ेई ॿ खनि वठियूं आहिनि। घणियूं ॿकरियूं आहिनि? बकरियूं माशाल्लाह 40-50 आहिनि। इन ॿिनि भरनि में ॿकरियूं ढापी वेंदी 40-50? गुज़ारो आहे बाबा, ग़रीब आहियूं। जीअं त साथियों असांजो इहो जेको व्लॉग पंहिंजी पुॼाणी थो पहुतो, अहिड़ा ॿिया व्लॉग ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल ते वेंदा रहो ऐं विज़िट कंदा रहो ऐं अव्हांखे इन खां भले में भला ऐं बहितर खां बहितर वीडियोज़ ॾिसण लाइ मिलंदियूं।